एड़े मानू जी जबान काकड़े मां पटे कटजे मुझे भाव सा तो ये गालाए तदे हूं तोखे चवंदिया त खसीस मानुन के मथे ते न चाड़ींदो कर। आशी अब्दुल्ला के मुंह मथे ते नाहे चाड़ियो मुखा वधिक त भाऊ कमल के वेझो आ मुखे वरी छा में वेझो आ आऊं तो तुंजे करे थोरो घणो ख्याल रखंदो आयास पर इन जो मतलब इहो कोने को तो तुंजो यो कम तारड़ो मुजी बेइज्जती करे। न न भाऊ कमल हुन के एतरी मजाल थींदी मजाल थियस न तदे त मुखे मुंह ते कूड़ो चई वियो। यार अब्दुल्ला के एतरी दिल थी वया भाऊ कमल पक्क सा होश में कोन होंदी यार पंजे कमदार ते किए कख पियो रखी अदे कामल का वधिक तोखे वो मिठो आ जोरावर याशी तू त हां भला अब्दुल्ला के मां मिठो कंदस हां भाऊ कमल रुगो तुझो भावना है बल्कि मुझो भी जिगरी यार अब्दुल्ला जड़ा भाऊ कमल त हजार न गोरिया पर अन्या ताई त हो तुझो कमदार थियो पियो घुमे घोरियो लाए किया थई अब्दुल्ला कमदार किथे अज खां पोइ छुट्टो मुझे जगह न वरत चढ़ी वियो तो छडींदो सास कोन तो भाऊ जाफर अली दिल में न कज छो अदा दिल में छलाए कंदो अब्दुल्ला तो खा वधिक थसा बिली भाऊ कमल है ना औ माफी तो वठे यार हाने कावड़ के खणी छने अरे अदा दो ही छा थो करी मु मुर्गो कावड़ करण खाई तो भांके अदा ए दाई वडो ढोंगी थई तोखे भी घुमाए वरतई न तो बा आशी शाबाश थी हा आओ घणी सजो सोन थी पवा तडे भी तू न मजी दी भाऊ जाफर अली एकड़ी सलाह है रहीमा जो मोट रहन ठीक कोने यार त अब्दुल्ला हेकारी घणी हाय घोड़ा कंदो ऐं जेकॾहिं सुभाणे पुलिस मुंहिंजे घर ते चढ़ी आई पो अदी आऊं त अड़जी वेंदुसि न। हाँ खतरे वाली गाल त आहे पर ओ कमल तू ही बुधा भला छा कजे बस रहीमा के मुंहिंजे घर मां कढो पो जिते बि रहायोसि यार को एतबार वारो माण्हू बि कोन्हे को रहीमा खे रखणो बि पंहिंजे कब्ज़े में आ न त लालूअ जी बंदि थियल ज़बान खुली पवंदी भाऊ कमल पो हिते रहाजेसि हिते असांजे घर में भाऊ कमल ॻाल्हि त साॻी थी न न ॻाल्हि साॻी कीअं थी भाऊ रहीमा जो घर न ॻोठ में आहे हुनजो पीउ अवां जो हारी हो उहे जहिड़ो कर अवां जी हारियाणी थी ऐं पोइ जेकॾहिं उहा नौकरियाणी थी हिन घर में रही त पोइ अदी केरु पुछंदो। हाँ इहा गाल बराबर आ पोइ रहे पंहिंजे घर में हाँ संदस पी असां जो कर्ज खाई मो हाने धीण से असां वटि नौकरियाणी थी रहे बस 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 कम थियो अदीअ त कानूनी नुक्तो बि ॻोल्हे कढियो। रहीमा अच अंदर अच जीजी पूछे पई धोण लाइ को कपिड़ो तो कोने न तू बेहो अची ही छा थी करी हिते वे मामा कामिल जे घर में छा कंदी हुई घर जो कम कंदी हुअसि पर उते त केरु साम्हूं ॾेई कोन ॻाल्हाईंदो ऐं हिते जीजी ॾाढी सख़्तु आहे दड़को थी ॾे त साहु कंबियो वञे पर तूं ॿ टे अखर ॻाल्हाई थी त ॾुख सुर विसरियो वञनि। आऊं तूं ऐं मिठा नंढे हूंदे गॾु कुॾी हुआसीं आऊं त तोखे पंहिंजी भेण करे थी सम्झां कि नसीब पिटल आहिनि मुंहिंजा
अलाए जे कहिड़ो ॾोह कयो अथमि बांधियाणे थियो परायनि दरनि जा धिका पई खायां। बाबा मरी वियो संदसि मुंहुं बि कोन ॾिठुमि। भाॼाई लाइ ॿारनि लाइ साह पियो सिके। जीअं साथ जो ॼमणु वॾो ॾोह आहे, आऊं तूं ऐं मिठा सभु हिन ॾोह जूं ॾोहारी आहियूं। ऐं सॼी उमिरि न क़ैद में पई हूंदसि। न, ईअं कोन थींदो। मुंहिंजो जेतिरो वस हलियो मां को न को हीलो करे तुंहिंजी जिंद छॾाईंदसि। बाबा चाय। बाबा वरी कहिड़नि वीचारनि में पइजी वियो आहीं? बसि अम्मा, ॿियो मूंखे कहिड़ो कमु आहे? वॾेरे वॾे ऐं मास्तरे भराए मुंहिंजूं शिकिलियूं पयूं अॻियां फिरनि। छा मां छा थी वियो पुट? बसि दुनिया जो चरखो आहे पियो हले। बाबा मुलाक़ात ते कॾहिं वेंदे? आऊं भायां त सुभाणे वञां पुट। वकील सां वञी ॻाल्हायां अपील जो भलाए छा थियो। ज़मानत थी वञे त ॾाढो सुठो। चाचा रमज़ान, ओ चाचा रमज़ान। अबा कहिड़ो? चाचा आऊं आहियां अब्दुल्ला। अच्छा बा, अंदर अच, अंदर अच बा। हलिया हितां थी वे अबा। अॼु कीअं भुलिजी पए अबा? चाचा रमज़ान, मूंखे बख़्श कर, मूंखे माफ़ कर चाचा। आऊं तोखां माफ़ी अचां। अब्बा अब्बा माफ़ी? अब्बा 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 माफ़ी? अब्बा तो मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तूं छो पियो मूंखां माफ़ी वठी? चाचा तूं बेशक वॾे दिलि वारो आहे, तो का ॻाल्हि दिलि में न रखी आहे चाचा। पर मूंखे ख़बर आहे त मूं कहिड़ी धूड़ पाती आहे। तूं वॾड़ो आहीं, ॿेरे मूंखे माफ़ी ॾे, मूंखे माफ़ कर। सफ़ा को चरियो आई अब्दुल्ला। मुंहिंजी दिलि में तोलाई ॿियाई कान्हे। पर अब्बा चङो जेकॾहिं तूं चईं थो त पोइ तो जेको कयो न कयो तोखे सभु माफ़ आहे। बाबा वॾेरे जाफ़र ऐं वॾेरे कामिल जेकी कहर कया आहिनि से तोखां विसरी विया आहिनि। अब्दुल्ला हर ॻाल्हि में उन्हनि जो बाह ॿेली आहे, तो इन जा सभु ॾोह बख़्शे छॾिया। हाओ अमर, सज़ा ऐं जज़ा जो मालिक रब आहे। आऊं तो मिस्कीन माण्हू आहियां, मुंहिंजे हथ में छा आहे? बाबा तोखे हिननि माण्हुनि जी चालाकी जी ख़बर कान्हे। आऊं थी तोखे ॿुधायां त ही तोखां छा लाइ पियो माफ़ी वठे। अरे अब्बा अब्बा जोश थोड़ो घटि कर। चङो भला ॿुधाए। तोखे त ख़बर हूंदी त रहीमा खे वॾेरे जाफ़र अली जे हवेली में वठी आया आहिनि। कॾहिं भेण? हाणे ॿुधई बाबा, आहे वॾेरे जाफ़र अली जो कमदार, उन जो ख़ासि माण्हू, पर ख़बर कान्हेसि। अदा अब्दुल्ला ये चालाकी वञी ॿियनि सां कर। असांजो लाचार तोखे हाण पियो आहे। तूं भाई त असां रहीमा खे रह रह मिञायूं न को असां मां अहिड़ी उमेद न रख। न भेण, आऊं इन नियत सां कोन आयो आहियां। चाचा रमज़ान, अॼु मिठा जी कावड़ सही है चाचा। हाँ बेशक अवां सभिनी जो ॾोहारी आहियां। हाँ जॾहिं
फिर साम्हूं लॻो तुम त तुंहिंजी चौंठ टिपी आयो आहियां चाचा। फिर सची ॻाल्हि इहा आहे त हुन को हाणे वॾेरे जाफ़र अली जो कमदार आहियां ऐं न ई ख़ासि माण्हू। खाके चङो चाचा, चङो भेण। बाबा नज़ीर जी जांच में ॿिया कराई उतो हलो हाज़िरी ते। अनवर साईं छा पिया सोचियो? गछ ॾींहं थी विया आहिनि, मुलाक़ात ते केरु कोन आयो आहे। अमड़ वीचारी बीमार हुई, अलाए छा थियो, का ख़बर ई कान्हे। अलाह ख़ैर कंदो साईं, गणतीअ जहिड़ी ॻाल्हि कान्हे, न त ज़रूरु हाल अहवाल मिले हा। अनवर साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां? जेल में रोज़ का न का फशरी आहे। वरी कहिड़ी ॻाल्हि थी? लालू खे पाण वारी जेल में वठी आया। लालू? पर अॻे त ॿी जेल में हो, हिते कॾहिं आयो? 4-5 ॾींहं थी आया। तोखे कीअं ख़बर पई? मां पाण ॾिठो आहे पंहिंजी अखियुनि सां। चवनि था लालू जंहिं ॾींहं खां गिरफ़्तार थियो आहे हुनजी ज़बान बंदि आहे, पुलिस वस करे बीठी आहे, पर हू कुझु कोन थो ॿुधाए। हींअर त खणी वॾो नामी गिरामी आहे, पर अञा जॾहिं रुॻो माल चोर हो तॾहिं बि मार जो ॾाढो मजाल आहे, बिड़क ॿाहिरि कढे। माण्हू कोन्हे, भित आहे, हिते बि कंहिंसां कोन थो ॻाल्हाए। हुनखे मूंसां ॻाल्हाइणो पवंदो। मुंहिंजा हुन सां ॿ पाणी रहियल आहिनि। जे न कुझियो त आउं रहंदुसि या लालू रहंदो। तूं पाण ॻाल्हाईंदुसि? हा, मां पाण ॻाल्हाईंदुसि। पर हुन सां मिलण जो को बिलो करणो पवंदो। गुलड़ा, ॿिली तूं उस्ताद माण्हू आहीं, कर को नमूनो। अनवर साईं इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? जेल त जहिड़ो घर आहे पंहिंजो, केरु कंहिंसां मिलियो, ॿाहिरि वारनि खे कहिड़ी ख़बर? भला तूं अकेलो मिलंदेसि या असीं बि हुजऊं? न न, हमें छो हूंदा? आउं अकेलो ॾींदा थो छा? अलाह जे मथां को झेड़ो थी पवे? न न, आउं एॾो कमज़ोर न आहियां। हमें गणती न करियो। लालू, अस्सलाम वालेकुम वडेरा। लू, तोखे ॾिसी मुंहिंजो रत थो थिए, पर मूंखे ख़बर आहे तुंहिंजी असां सां का दुश्मनी कान हुई। तो इहो ॿियनि जे चए ते कयो आहे। जॾहिं सॼी ख़बर अथई त पोइ मूंखां छा थो पुछी? ऐं तुंहिंजे वाता ॿुधणु चाहियां थो। न वडेरा, मुंहिंजो वात सिपियल आहे, मूंखां कुझु न पुछ।
कंहिंखां पुछां? मुंहिंजो दरवेश भाउ मारिजी वियो। आउं जेल में बंदि आहियां। मुंहिंजो सॼो घर बर्बाद थी वियो। लालू, लालू, तोखे मूंखे ॿुधाइणो पवंदो, न त तुंहिंजो ई मुंहिंजो आख़िरी ॾींहुं। लालू, वो तुझे भाउ खे कोन मारियो आहे, न कोई तू मुंहिंजे करे जेल में आई। पंहिंजे घर सार कर वॾेरा, मूंखे मारण सां तुंहिंजा दुश्मन ख़त्म कोन थी वेंदा। हा लालू, मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे मुंहिंजा दुश्मन केरु आहिनि, पर उहे तुंहिंजा बि सॼण न आहिनि। तोखे ख़बर आहे हींअर तुंहिंजी भेण किथे आहे? वॾेरे जाफ़र अलीअ जी हवेली में। हुननि अब्दुल्ला खे कमदारी मां कढी छॾियो आहे। पोइ पंहिंजा हथ पाण वठी छॾिया आहिनि। मूंखां वॾी चुक थी आहे। जिन ते एतबार कयुमि उहे ई अॼु मुंहिंजा दुश्मन आहिनि। कुझु बि नथो सघां। जे बिड़क ॿाहिरि थो कढां त भेण जी शिकल आॾो अची वञे। लालू, आउं तुंहिंजी भेण खे हवेलीअ मां आज़ादु कराए सघां थो। तूं जिथे चाहीं हूअ उते पहुची वेंदी, पर इन लाइ तोखे बदिले में सरबस्ती ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी। वे वे जेको ॾींहुं गुज़रंदो वञे, चाची जी तबियत वधीक ख़राब थींदी वञे। हिकिड़ी इहा ॻणती, ॿी वरी अकेलाई। ॾाढी मुंझी पई आहियां। हाणे त अदा अरशद पायो आहे। नौकरीअ वारो माण्हू केतिरा ॾींहं रहंदो? मोकल पूरी थींदसि त हलियो वेंदो। मासी, पोइ अमी साणस गॾु वञी रहो। अई अम्मा, आऊं त खणी वञा, पर चाची नथी मञे। चवे थी हाणे मरी घर छॾींदसि। हुनखे अकेलो छॾे आऊं कीअं वञा? वञी ॾिसांसि। अमी वेही पाण में ॻाल्हायो। हाणे त तुंहिंजे घर ते बि पहिरियां बि विया आहिनि। अॼु मंझंदि जो वियसि, मूंखे बि कोन छॾियो। पहिरियों त अॻे ई हुयो, हींअर हिकारी रहीमा जे करे सख़्ती आहे। बाबा वियो हो मुलाक़ात ते। चाचा अंदरि ख़ुशि हुयो? जेल में माण्हू ख़ुशि हूंदो। सकू, तोसां ज़रूरी सलाह करणी आहे। अनवर तो लाइ न्यापो मोकिलियो आहे। मुंहिंजे लाइ? कहिड़ो न्यापो आहे? अनवर चयो आहे त आऊं ऐं तूं गॾिजी रहीमा खे हवेली मां आज़ादु करायूं। पाण खां कीअं थींदो? इहो त ॾाढो ॾुखियो कमु आहे। तूं रुगो दिलि ॿध। जंहिं विच दर मां तूं हिते ईंदी आहीं, ओसि ताईं रहीमा खे वठी अचिजे। हिन पासे आऊं बीठी ईंदुसि। पर पोइ रहीमा वेंदी केॾां?
इहो बिलो बि थी वेंदो। अनवर ऐं लालू जो चवणु आहे त हू अब्दुल्ला सां शादी करे। तूं रहीमा सां ॻाल्हाए, हींअर ॿियो को रहीमा जी ॿाह बि कोन क़बूलींदो। मूं रहीमा खां पुछियो आहे, चए थी त हिन क़ैद खां अब्दुल्ला जो घर चङो हो। चङो, हाणे आउं वञा थी। रहीमा जी भाॼाई ऐं अब्दुल्ला सां बि सलाह करणी आहे। थोड़ी देरि मां वॾीअ खे ॾिसूं पोइ